अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अॼु जेका सूरत असीं खणी आया आहियूं उहा आहे आख़िरी सिपारे जी सूरत लहब। हिन सूरत में लहब जो ज़िक्र आहे ऐं हीअ जेको सो क़ुरान मजीद जी आख़िरी सिपारे जी सूरा सगोरी आहे ऐं हिन जो जेको ख़ूबसूरत तर्जुमो कयो आहे हाजी अहमद मला साहब तो निहायत ई वणंदड़ आहे। ऐं दोस्तों अॻु में जेके वीडियो रखियूंसीं हाजी अहमद मला साहब जे तर्जुमे नूरुल क़ुरान मां जेके रखियूंसीं सभिनी दोस्तनि पसंदि कयो, सभिनी ॾिठियूं ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां छो त हाजी अहमद मला मरहूम असांजे बदीन ज़िले जो शोराए आफ़ाक़ शाइर आहे जंहिं न सिर्फ़ु क़ुरान मजीद जो शाइरी में तर्जुमो कयो बैतनि में ऐं जेको दुनिया में अॼु ताईं करे न आहे सघियो। इन करे हीअ आयत सगोरी तव्हांजी ख़िदमत में खणी आया आहियूं ऐं उमेदु आहे त हीअ तव्हांखे पसंदि ईंदी। ऐं दोस्तो जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे, हीअ असांजी महिनत ही कावश तव्हांखे पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, लाइक कजो ऐं कमेंट्स करे ॿुधाइजो त हीअ असांजी कावश तव्हांखे कीअं लॻी। इन सां असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तो अचो त सूरा सगोरी लहब जो शाहनवाज़ सेठार खां तर्जुमो पंहिंजो इहो तिलावत ॿुधूं ऐं उनखां पोइ हिन सूरा सगोरी जो मरहूम हाजी अहमद मला साहब जो तर्जुमो जेको आहे शाइरी में उहो ॿुधूं। दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾह सारे, ॾेई न पचारे मिड़निया महिरबान घणो। तब्बत यदा अबी लहबिन व तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। ॿई हथ अबू लहब जा चुकन बि चुके पाण, जो मेड़ियाई कमाल संस कुझु न छॾायसि काण। उलन वारी आग में आयो रहियो अॼाण, ऐं पिण औरत उन जी काबू काठियुनि साण। अथसि उत ओहञाण कंध में रसो का ॿाड़ जो।